वज़ीर-ए-आज़म इमरान खान खिलाफ बेतमादी रिथ ते वोटिंग 27 मार्च खां थींदी। पीटीआई सेनेटर फैसल जावेद चयो आहे त मुल्की तारीख़ जो सभ खां वॾो जलसो आज़ादी चौक इस्लामाबाद ते 27 मार्च ते थींदो। वज़ीर आज़म इमरान खान खिलाफ़ अपोज़िशन जे बेएतमादी रिथ ते क़ौमी असेंबली में वोटिंग 27 मार्च खां पोइ थींदी। समाजी राब्तनि वारे वेबसाइट ते पंहिंजे जारी कयल बयान में पीटीआई सेनेटर फैसल जावेद चयो त बेएतमादी रिथ ते वोटिंग 27 मार्च खां पोइ थींदी। फैसल जावेद चयो त इंशाअल्लाह पाकिस्तान जे तारीख़ जो सभ खां वॾो जलसो आज़ादी चौक इस्लामाबाद ते 27 मार्च ते थींदो। इन खां पहिरीं इस्लामाबाद में मीडिया सां गैर रस्मी ॻाल्हि ॿोल कंदे फैसल जावेद बेएतमादी रिथ ते वोटिंग लाइ 28 मार्च जी तारीख़ जी तस्दीक कई हुई। ॿिए पासे क़ौमी असेंबली जे स्पीकर असद कैसर वज़ीर आज़म ख़िलाफ़ अपोज़िशन जे बेएतमादी रिथ वारे मामले ते असेंबली सेक्रेटरीट ऐं कानून वारे शोबे सां कानूनी मामलनि ते मुशावरत कई। ज़रियनि मूजिबि स्पीकर राय घुरी छा बाग़ी मेंबरनि खे वोट विझण खां रोके सघिजे थो, जंहिं ते खेसि जवाबु मिलियो त कंहिं बि मेंबर खे वोट विझण खां नथो रोके सघिजे। इन बाबति कानून वाज़िह आहे। ज़रियनि मूजिबि कानून वारे शोबे स्पीकर खे आगाह कयो त आइन जो आर्टिकल 63A1 बिल्कुलु वाज़िह आहे। पार्टी पॉलिसी जी भञकड़ी कंदड़ मेंबरनि ख़िलाफ़ बाद में कार्रवाई थी सघे थी। ज़रियनि मूजिबि स्पीकर सवाल कयो त पार्टी क़यादत तरफ़ां शकी मेंबरनि जा नाला अचनि त छा एक्शन थी सघे थो, जंहिं ते खेसि ॿुधायो वियो त पार्टी चेयरमैन खां बाज़ाब्ता डिक्लेरेशन खां पोइ स्पीकर जो किरदारु शुरू थिए थो। स्पीकर सवाल कयो त छा बाग़ी मेंबरनि बाबति वोटिंग खां अॻु रूलिंग ॾेई सघिजे थी। इन ते असेंबली सेक्रेटरीट मौक़िफ़ इख़्तियार कयो त रूल कॉल ॾियणु स्पीकर जो इख़्तियार आहे, पर इन ते आइन ऐं कानून वाज़िह आहे।